أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم واخشوا يوما لا يجزي والد عن ولده ولا مولود هو جاز عن والده شيئا إن وعد الله حق فلا تغرنكم الحياة الدنيا ولا يغرنكم بالله الغرور إن الله عنده علم الساعة وينزل الغيث ويعلم ما في الأرحام وما تدري نفس ماذا تكسب غدا وما تدري نفس بأي أرض تموت إن الله عليم خبير ही सूरह लुकमान जो आख़िरी आयतूं हुयूं जंहिंमें अल्लाह ताला फरमाए तर्जुमो इहो आहे ए इंसानो पंहिंजे रब खां डिॼंदा रहो ऐं उन ॾींहं खां डिॼो जंहिं ॾींहुं को पीउ पंहिंजे पुट खे पंहिंजे औलाद खे कुझु बि फ़ाइदो न ॾींदो ऐं न को पुटु न कंहिं पुट खे या हिमत थींदी जो हू पंहिंजे पीउ खे ज़रे बराबर बि को फ़ाइदो ॾेई सघे। बेशक अल्लाह ताला जो वाइदो सचो आहे, इन करे दुनिया जी ज़िंदगी तव्हांखे धोखे में न विझे ऐं उहो शैतान तव्हांखे धोखो न ॾिए जेको वॾो धोखेबाज़ आहे। बेशक अल्लाह ताला वटि क़यामत जी घड़ीअ जो इल्मु आहे ऐं अल्लाह ताला ई मींहुं वसाए थो ऐं ॼाणे थो उनखे जेको कुझु माउनि जे पेट में आहे ऐं नथो का बि जान नथी ॼाणे त सुभाणे छा कंदी ऐं का बि जान नथी ॼाणे त कहिड़ी ज़मीन में मरंदी। बेशक अल्लाह ताला ख़ूब ॼाणण वारो ऐं ख़ूब ख़बर रखण वारो आहे। इहो तर्जुमो आहे। हिन में पहिरीं जेका आयत आहे इन में त अल्लाह रब्बुल आलमीन जेको थो इंसाननि खे फ़रमायो त तव्हां पंहिंजे रब खां डिॼो, यानी रब खां डिॼी करे हुनजी नाफ़रमानीअ खां पंहिंजे पाण खे बचायो। पर हज़रत मुफ़्ती शफ़ी उस्मानी साहब रहमहुल्लाह लिखियो आहे त रब हिते अल्लाह ताला पंहिंजे सिफ़तुनि में रब जो ज़िक्र कयो। ईअं अल्लाह ताला कोन फ़रमायो या अय्युहन्नास इत्तक़ुल्लाह, न बल्कि फ़रमायो इत्तक़ू रब्बकुम, पंहिंजे रब खां डिॼो। हिन में हिकिड़ो नुक़्तो उन्हनि फ़रमायो आहे त नुक़्तो इहो आहे त रब माना तरबियत करण वारो, पैदा करण वारो, खाराइण वारो, प्यारण वारो, सभु शयूं सभु ज़रूरतूं ॾियण वारो। त मक़सदु इहो त अल्लाह पाक खां डिॼणु ईअं कोन्हे जीअं इंसान कंहिं यानी ज़हरीली शइ खां डिॼे थो नऊज़ बिल्लाह या कंहिं ख़तरनाक शइ खां डिॼे थो, ईअं न, बल्कि ईअं जीअं इंसान जेको थो पंहिंजे वालिद खां डिॼे थो या पंहिंजे उस्ताद खां डिॼे थो। माना त हुननि जी अज़मत, हुननि जो एहतिराम ऐं हुननि जी जेका यानी अदब इंसान जे अंदरि आहे, उन जे करे उहा अज़मत हुन जे मथां छायल आहे। उन करे हू चए थो त मुंहिंजे वालिद खे, मुंहिंजे जेको आहे सो यानी वॾे खे यानी उन जे साम्हूं आउं हीअ कीअं करियां, उहो नाराज़ न थी पए। त रब खां डिॼण जो मक़सदु इहो आहे त रब जी नाराज़गी, अल्लाह पाक जी अज़मत दिलनि जे मथां छायल हुजे, त पोइ इंसान जेको खे अल्लाह पाक जी फ़र्मा बरदारी करणु ऐं अल्लाह पाक जी नाफ़रमानी खां बचणु इंसान जे लाइ आसान थी थो वञे। अॻियां अल्लाह ताला फ़रमाए वख़्शौ यौमल ला यज्ज़ी, ऐं अहिड़े ॾींहं खां डिॼो जंहिं ॾींहुं को पीउ पंहिंजे पुट खे, पंहिंजे औलाद खे को फ़ाइदो कोन ॾींदो ऐं न को पुटु पंहिंजे पीउ खे को फ़ाइदो ॾींदो।
हिते मक़सदु त को बि पीउ पंहिंजे औलाद खे ऐं औलाद पंहिंजे पीउ खे को बि फ़ाइदो नथो पहुचाए सघे क़यामत जे ॾींहुं आख़िरत में। त हज़रत मुफ़्ती शफ़ी उस्मानी साहिब जिन फरमायो आहे त हिन मां मुराद उहो पीउ या पुटु आहे जंहिंमां यानी जेको काफ़िर हुजे। मसलन पुटु मुसलमान आहे, ईमान वारो आहे ऐं पीउ नऊज़ बिल्ला काफ़िर आहे, या पीउ मुसलमान आहे ऐं पुटु काफ़िर आहे, त पोइ क़यामत जे ॾींहुं को बि माण्हू पंहिंजे कंहिं बि काफ़िर रिश्तेदार खे को बि फ़ाइदो कोन पहुचाए सघंदो जो हुनखे अज़ाब खां बचाए छॾे न। बाक़ी जेकॾहिं ईमान आहे, ईमान जी सिफ़त आहे, पीउ में बि आहे पुट में बि आहे, भले अमल में फ़र्क़ु आहे, पुटु जेको आहे अमल में कमज़ोर आहे, पीउ अमल में जेको आहे सो घणो आहे, या बरक्स आहे पुटु अमल में घणो आहे तक़वा परहेज़गारीअ में पर ईमान पीउ में बि आहे, त पोइ इहे ॿई हिक ॿिए खे फ़ाइदो। छो त क़ुर पाक जी ॿियनि आयतुनि मां ख़बर पए थी त यानी जेको माण्हू जन्नत में पहुचंदो ऐं उते जन्नत में अलाह पाक हुन जे औलाद मां उन खे बि उन सां गॾु करे छॾींदो जेके ईमान में उनमें शरीक हुआ, माना मुसलमान हुआ, उनजो औलाद मुसलमान हो या माउ पीउ मुसलमान हो, त पोइ इहे सभु जन्नत में गॾिजी वेंदा, अलाह पाक उन्हनि खे गॾु करे छॾींदो। इन मां ख़बर पई त यानी आमाल जे एतबार सां जेकॾहिं फ़र्क़ु हूंदो त यानी उन जे बावजूदि ईमान हुजे, ॿिन्ही में औलाद में बि ईमान हुजे ऐं जेको सो माउ पीउ में बि औलाद ईमान हुजे, त पोइ अल्लाह ताला इन खे नाफ़े बनाए छॾींदो हुननि जे लाइ। अॻियां अल्लाह ताला फ़रमाए पियो त बेशक अल्लाह ताला जो वाइदो सचो आहे, माना यानी क़यामत थियण वारी आहे, क़यामत ज़रूरु ईंदी, हिसाब किताब ज़रूरु थींदो, जज़ा सज़ा ज़रूरु थींदी। छो त अल्लाह ताला इन जो वाइदो कयो आहे ऐं जंहिं बि शइ जो अल्लाह पाक वाइदो कयो आहे त अल्लाह जो वाइदो सचो आहे। इन करे फला तग़ुर्रन्नकुमुल हयातुद दुनिया, दुनिया जी ज़िंदगी तव्हांखे धोखे में न विझे। दुनिया जी ज़िंदगी कीअं धोखे में विझंदी, जो दुनिया जे खाधनि में पीतनि में औरतुनि में घरनि में गाॾियुनि में धंधनि धाड़ियुनि में एॾो तव्हां मुनहमिक ऐं मसरूफ़ थी वञो जो तव्हांखे आख़िरत जो मौक़ो ई न मिले, अल्लाह जा हुक्म तव्हांखे यादि ई न अचनि। इहो तव्हांखे यादि ई न अचे त हिकिड़े ॾींहुं असांखे मरणो आहे, हिकिड़े ॾींहुं असांखे क़बर में गुज़ारणो आहे, क़बर में दाख़िल थियणो आहे, सभु कुझु हिसाब किताब थियणो, इहो तव्हांखे बिल्कुलु अहिड़ो दुनिया जी ज़िंदगी जी मशग़ूलियत तव्हांखे अहिड़ो विसारे छॾे जो सफ़ा जेको आहे सो उन खां गाफ़िल थी वञो। ईअं न कजो। वला यग़ुर्रन्नकुम बिल्लाहिल ग़रूर, ऐं वॾो धोखेबाज़ यानी शैतान उहो तव्हांखे अल्लाह पाक जे बारे में धोखो न ॾिए। माना शैतान तव्हांखे इहा पटी न पढ़ाए त बाबा तव्हांखे अल्लाह ताला अज़ाब कोन कंदो, ॿियनि खे करे त करे तोखे कोन कंदो, तूं बेफ़िक्र थी वञ, तूं जेको करीं सो करीं तोखे अज़ाब मिलंदो ई कोन। भई असांखे कहिड़ो को अल्लाह पाक क़ुर में ॿुधायो आहे या अल्लाह पाक यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे जिन खे अल्लाह रब्बुल आलमीन इहा फ़ज़ीलत ॿुधाई हुई, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़बान पाक सां फ़रमायो अबू बकर फ़िल जन्नह, उमर फ़िल जन्नह, उस्मान फ़िल जन्नह, अली फ़िल जन्नह, तलहा फ़िल जन्नह। ईअं नाला वठी करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नाले फ़रमायो, जिन जे बारे में क़ुर फ़रमायो कुल्लम वादल्लाहुल हुस्ना, तमामु सहाबा सां अल्लाह ताला जन्नत जो वाइदो फ़रमायो आहे। पर उहे एॾा डिॼंदा हुआ ऐं असां जिन सां को वाइदो कोन्हे, असां ॾींहुं राति असांजा गुनाहनि में गुज़रनि था, पर शैतान जो पटी पढ़ाए वेठो आहे त तूं बेफ़िक्र थी वञ। त इहो शैतान जे अल्लाह ताला फ़रमाए पियो त कॾहिं तव्हां इन वॾे धोखेबाज़ शैतान जे धोखे में न अचिजो, डिॼंदा रहिजो। अॻियां अल्लाह ताला फ़रमाए पियो यानी 5 शयूं ख़ासि तौर ते अल्लाह ताला फ़रमायूं इल्म ग़ैब जे एतबार सां, त इन्हनि जी ख़बर अल्लाह पाक खे आहे। इन में जेको आहे सो क़यामत कॾहिं ईंदी ऐं मींहुं कॾहिं वसंदो, अहिड़े तरीक़े सां माउ जे रहम में या कंहिं बि मादा जे पेट में छा आहे, वमा तदरी, ऐं हिकिड़ो माण्हू को बि माण्हू नथो ॼाणे त सुभाणे छा कंदो, ऐं कंहिंखे बि इहा ख़बर कान्हे त कहिड़ी जाइ ते हुनजो मौत ईंदो। इहे 5 शयूं बि ऐं इन खां अलावा हर क़िस्म जी जेका ग़ैब जी शइ आहे
अल्लाह ताला उन्हनि शयुनि खे ॼाणे थो ऐं ख़ूब बाख़बर आहे ऐं ॿियो को बि इन ते ख़बर नथो रखे। इंशा अल्लाह आईंदे बयान में इन जे बारे में कुझु तफ़सीली तौर ते इल्म ग़ैब जे बारे में आउं अर्ज़ु कंदुसि। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ नसीब फ़रमाए, सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, फ़िक्र आख़िरत नसीब फ़रमाए ऐं उन जी तयारी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फ़िल उमूरि कुल्लिहा व अजिरना मिन ख़िज़्यिद दुनिया व अज़ाबिल आखिरह। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंता नस्तग़फिरुका व नतूबु इलैक नस्तग़फिरुका व नतूबु इलैक नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन आमीन।